खानपुर मेयर लॻ शाहपुर मेयर खां ॻोठ लोही जे रोड जो केतिरे ई सालनि खां पोइ मरम्मत वारो कमु शुरू थींदे ई अध में रुकिजी वियो आहे। वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सरदार अली मलाणो। जी सरदार, कहिड़ा तफ़सीलात वाले सां नाज़रीन खे आगाह कजो। बिल्कुल जीअं त असीं हिन टाइम मौजूद आहियूं शाहपुर मार जे लिंक रोड ते, जेको शाहपुर मार खां लोही तरफ़ वञी रहियो आहे, जंहिंजो कमु केतिरा ई सालनि खां पोइ मरम्मत वारो कमु त शुरू कयो वियो आहे, पर इहा ख़बर नथी पए त कंहिंजी लापरवाही जे करे रोड जो कमु अध में रुकिजी वियो आहे। अचो ते तव्हांजे ॻोठाणनि सां ॻाल्हायूं, इन्हनि जो छा मुतालबो आहे। आज़ार में आहियूं। पहिरियों त रस्तो चङो हुयो, कुझु न कुझु हलणु जहिड़ो हुयो। हाणे थी पथर सटे ठेकेदार ख़बर न अलाए करे घुमिजी वियो आहे। सॼी मिटी दुधड़ जेका आहे सॼी धून में आहे। सुबुह जो तड़ करे घरों निकिरूं था, बसि अधु किलोमीटर 2 किलोमीटर ते बसि खाली हालत थी रहंदी पई। ईअं लॻे थो ॼण असां को सालनि खां तड़ी न कयो आहे। ख़ुदा जे वास्ते ॿेड़ी कुझु वार कयो, ईअं पथर सटे हलिया न वञो, कुझु कमु करे ॾेखारियो। असांजी पुरज़ोर अपील आहे सिंध हुकूमत खां त हीउ जेको लोही टो शाहपुर वञे थो, इन ते ग़लति तरीक़े सां मिटी विधी वई आहे। जेको आज़ार आहे, बीमार माण्हू अची नथो सघे ऐं शागिर्दनि खे तमामु परेशानी थिए थी। जेके स्कूल वञनि था, ड्रेस पाए वञनि था, उते सफ़ा मिटी में भरिजी करे स्कूल पहुचनि था। उन्हनि खे स्कूल खां रिटर्न करे घर ॾांहुं मोटाया था। बराए महिरबानी रोड जल्द अज़ जल्द तयारु कयो वञे। भरम ॾिना विया आहिनि मिटी जा, पर उन्हनि ते ठेकेदार तरफ़ां त पाणी जो इस्तेमालु न कयो आहे। उन खे न त कंहिं ट्रैक्टर ज़रिए जमायो वियो आहे मिटी खे, जंहिंजे करे त ॻोठाणनि स्कूली ॿारनि खे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियणो थो पए। ऐं जेके बि ॿार हितां सुबुह जो स्कूल लाइ तयारु थी अचनि था स्कूल तरफ़, त उहे स्कूल ताईं साफ़ु सुथरा थी न पहुची सघनि था। हिननि ॻोठाणनि जो मुतालबो आहे त आला अफ़सरनि खां डी सी घोटकी खां त जल्द खां जल्द रोड जो मरम्मत वारो कमु पूरो कयो वञे। कैमरामैन अली जान महर सां गॾु सरदार मलाणो, खानपुर महर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।